सलाम अना दारुल इल्म अबू बकर नासासुहा उमर जिदारुहा उस्मान सक़्फ़ुहा वाली बाबुहा वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बावाज़ बुलंद मदनी सरकार पे दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मदिन सब चो सुबह मोहम्मद जा आशिक राजा जो जोरा सा हुआ सरमद सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना जोरा सा कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम। बेटाई तुझे अवल नाम अल्लाह जो कुरान जो दो पहिरो नंबर अल्लाह, साहबा जो पहिरो नंबर अल्लाह, मिठे मोहम्मद जो पहिरो नंबर अल्लाह, मुझे मौला अली जो पहिरो नंबर अल्लाह, पीरान पीर जो पहिरो नंबर अल्लाह, रायविंड मा होका मिला पहिरो नंबर अल्लाह, जो बंद मा सबक मिला पहिरो नंबर अल्लाह। बेटाई बिचे तो अवल नाम अल्लाह जो अवल नाम कलमे में पहिरो नंबर, आजान में पहिरो नंबर, तकबीर में पहिरो नंबर, नमाज में पहिरो नंबर, कबर जे पुछाने में पहिरो हलवो खाई नंबर नमटाए कटड़ू माखे हमरा के तू कटड़ू कह के चौंदा मुझे जे के असा के राजो सौते पूछे अवल ना वाला हजो हिए मंज हंडा पाए पांग बिची में दो हदमर बख्शा कावड़ हुस्से कूड़ का पंजी जान बचा इश्क अरबी जाम सा रखी नी निभा पर मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंज रचा सैयद तुझे कामिल करबला करबला में आजा नमाज में कामिल सखा में कामिल तब अली जी औलाद मोहम्मद जे दीन में कामिल दादा जो अली अलिया जो अली अलिया जो अली अलिया असा का नफरत न कर बलिया हेदे भी हैदर अली अलिया कामिल करबला खाली शरीफ वाला कामिल कामिल अमरोट वाला कामिल डेर शरीफ वाला कामिल देवबंदी कामिल खुदा जो कसम जमियत वाला कामिल कामिल मानन के रब सा मिलाइंदा है सुभान अल्लाह कामिल मानन के मानन का मिलाइंदा है। वञो हैदराबाद वञो सकर फुटपाथ ते नालीअ जे मथां वेठा हथ ॾेका तुंहिंजी क़िस्मत में पंहिंजो हथ ॾिसण जा घणा साल पिनल पाण पिने पाण थुक नहीं खंघरन में वेठो असा के किस्मत खरड़ा बारा किस्मत की खबर न मुल्ले खया न मौलवी खया न जाकिर खया न समार खया न चुप्पे खया न कुब्बे खया किस्मत की खबरों न रब खया जे कायनात के पैदा पैदा सुभान अल्लाह अकेले रब जा पुजारी भैया तबरत करे जाओ भैया सुभान अल्लाह ताजे तो मदरसे के खरड़ा वाले के अल्लाह बताए जो खरड़ा में शिरक ये बोई काने या मदरसे जी बरकत खरड़ा वाले मदरसे जो फैज इंडिया जे बाटला ते पहुंचला राजा नता जो सुभान अल्लाह भैया तबरत करे खरड़ा के मदरसे भैया कामिल करबला हिजट तुझे साईं के सजी खबर साईं का पूछो जो न बोल छाजो जायो सजी खबर कहीं खे कोने रब क्या कुरान पढ़ा सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा जोरा सा बुलंद आवाज से कुरान तो जो अला या आदम मन खलका सूरह तबार को पढ़ा रब तुझे सजी खबर उन के आके ताम के पैदा सजी खबर कहीं गया अल्लाह या मन खलक सजी जान होना रब के खुदा जो मुखा पैरी मार मदे फुरती न मागे खबर हो जा फुरती की बना मरो हा ए नहीं बना
सजी खबर न मुल्ले खे आ न मौलवी खे आ न ज़ाकिर सुबाने जी खबर बि रब खे हा कामिल करबला आजा अजो अमीर वे ही वेरन सामो हयाऊं थे तीर पर इया हुई तकदीर अली जे औलाद सुभान अल्लाह जदो अली जे औलाद खे जेके भाइन घट बुध कटड़ू पाड़ू तिन पलीतन जो परवरदिगार पट खफो ऐ खफत लतन कान लतीफ बेटा इदो चे वाहे काला हबीब सी मोहम्मद जा यार मिठे मोहम्मद सा बदर में गड ओहद में गड खंदक में गड हुनैन में गड हार में गड क़यामत ते मजार में मोहम्मद जे बाबर में गड सुभान अल्लाह सहाबा जा आशिक सुभान अल्लाह यारन वाला मरी आए जल से जो मतलब या नारा नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर जद नारो ना है ना पोयो जलसो ना है यो जोड़ वाह वाह जोड़ जोड़ा कौन थी ना जोड़ा जाते भूगो गाड़ो असां होती ना जा चौकीदार खत्म नबूवत जा नामूस साहब मस्जिद जा मदरसे जा डाक जा पट चौकीदार रड़ियो कंदो आ चौकीदार अरे केड़ो चोर समझी विंदो के चौकीदार जाके अचे चौकीदार हकल न करे त खड़ा वारा पूछन ने भागारा ते निंद वठी गई असां हम खत्म नबूवत जा चौकीदार मस्जिद जा चौकीदार मथड़े मौलाना के चौ ना दामोला दीन जा ठेकेदार आयो मौलाना फजल मान छा जो ठेकेदार ना आयो मोहम्मद के दीन जा चौकीदार वाह 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 तकबीर शाने मुस्तफा वाहे दागा हबीब सी मोहब्बत में जा मंझार सिद्दीक साकिब सिद्द कजो कुरान जे तो कजो नबी जे तो कजो बेटाई जे तो कजो ने पूरी तारीख पढ़िया भजी विया पिणे ॾिठा ओ मोहम्मद जा यार तो जो यार थोड़े आई इसी लोड न मोकिल त बूथ फिरियो पियो ओ मोहम्मद जा यार वाहे कांगा हबीब सी मोह मिचा मंझार सिद्दीक सादिक सिद्द जो सरदारे सरदार उमर अदालत आगरो उस्मान इज्जत अदा वाह वाह किलो इज्जत दार बदफा घोट थी मोहम्मद जे अंगण ते आयो वाह वाह कादर अदा खड़ा में अली सा इकरार पर जुमरदी जिन सार हसन भी हुसैन शाह अब्दुल लतीफ भेटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह ता तमाम लंबो चौड़ो सफर करे सै मोहम्मद ज़करिया साहब जे ख़ुसूसी दावत थे करड़ा शहर जे अंदर हे दीनी इज्तिमा जंहिंमें काफ़ी बुजुर्गन जा बयानात थिया आहिनि अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए खड़ा इखलास वारी ज़िंदगी नसीब करे नफ्स ऐं शैतान जे हमले खां बचाए सिरात मुस्तकीम नसीब फरमाए तव्हां सभु जी नियत कई त साईं ज़करिया जलसो रखायो आहे आलिम ईंदा नियत करे घरां निकितव त अल्लाह तव्हांजा टोटल गुनाह माफ़ त रब जी नज़र ई नियत ते आहे अमल ते न हुजूर तो फरमाई नियतुल मोमिन खैरुम मिन अमल मोमिन जी नियत उन जे अमल खां भी भली ये प्रोग्राम तो मारम जे पछाड़ी में थींदो पर कोरोना जे करे कुछ पोइते थी वियो आहे जो तक करबला में असां के बस सबक वडा मिलिया सुभान अल्लाह जो तो पोइ ॿुधायो और असां बस सबक करबला में वडा मिलिया केड़ा हिको सैयद न सजदो न छड्यो ॿियो दिन पढ़दो न छड्यो अल्लाह वाह 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 जबरदस्त पानी भरदा खीमन के भाई तीरन जी बारिश बच्चा उठा दिया जे तो शमरा परे थी त मां हुसैन रब जी नमाज पढ़ी ॾाढा न
था जो सच्चा है मेरी मैयत गलत करे जा मैयत नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहल बैत, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे दे जाके सिर कटाया हुसैन ने नेज़े पे सरदा जुबां पर थी आयतें कुरान इस तरह सुना जाओ नाने के दीन पर हर चीज वार थी कुछ भी न अपने पास बचा जा हुसैन ने खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिला असांजे के मुहर्रम में जलसा कंदा ना सभी मातम मल्हाइनि शहीदन के सलाम करें तो शहीदन के सलाम कबो खिराज तहसीन पेश कबो हाने 6 दिसंबर ते कोने यौमे दिफा मल्हाया यौमे दिफा 6 सितंबर 7 सितंबर ते वरी दिफा खत्म नबूवत असा खत्म नबूवत जा चौकीदार हाने कोने जो पेशावर में कोरट में जज जे सामो कादियानी गुस्ताखी कई गाजी खालिद पुलिस वाले का गन खसे डजे जज कुर्सी चले भजियो जल नारे तकबीर, ताजदार खत्म नबूवत, मुजाहिदीन खत्म नबूवत। 14 सालन जो नौजवान खुदा जंजीर लगा पिया तस तब मुर्के वाह वाह सुभान अल्लाह वाह वाह राजा 14 सालन जा छोरा पप्पी जी खे लगा पप्पी जी तो की पुफिया वाह वाह छाचो फांसी ते चढ़ी वेंदे सोलीअ ते लटकी वेंदे शादी भी न कई गाजी जो जवाब पूछा कनड़ा जो नौजवान जे तोरे ते हिकड़ी जान 70 वजन मोहम्मद के सत्य कुर्बान करे छे भैया तो बुलंद करे गाजी ने सलाम किया भैया वाह वाह सुभान अल्लाह नारो तहड़ा सुपर नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, ताजदार खत्म नबूवत। आसिफ जो नारो एड़ो आजे मुर्दे ते लगे उथे न त चुरंद हो मेरा आसिफ मुसा गडा ले 1000 रुपया दे हड़ी जा अरे वाह मुजाहिदा अल्लाह तुझे उम्र में बरकत दे पर मां पेशावर जे वकीलन के भी सलाम तो क्या जो कादियानी कुत्तो जे गुमो ना उनके वकील भी न थो मिले जो तुझा वकील थो क्या मतलब नबी सिंह के केड़ो मुंह दिखाई ना से वरी वकीलन गाजी खालिद जी दावत कई निर्णय ते चुमियो ताज पारायो जो तुझा मुफ्त में वकील हूं तुझी फीस भी न खपे जो त क़यामत में मोहम्मद असांजो वकील सुभान अल्लाह जोर सां आइए तो मदद करे पेशावर जे वकीलन के साथ भैया अल्लाह वाह वाह वरी इमरान खान खतरे केड़ो कई बेलचे जड़ो बूटो चीमा अमेरिका मां कादियानी के वकील करे दींदस छो तुझो सालो अच्छा पर इनके भी मौलाना फजल रहमान जवाब ॾिनोस मौलाना चाचो जे कने कादियानी जो वकील अमेरिका मां घुराईंदे त पो फजल रहमान समेत पाकिस्तान जा टोटल करने कलमे पढ़ण वारा इन गाजी जा वकील नारे तकबीर, कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान। खत्म नबूवत जो मसलो सियासी मसलो ना इन्हें उम्मत जे ईमान जो मसलो सुभान अल्लाह खत्म नबूवत नबी से मिसाल केड़ो न पान फरमायो
वसाअत कहा कई पाथर में मां यहां ए मुखा वो क़यामत ईंदव पर नबी नबी नहीं को नबी नहीं को बिन आंगुरनि जे विच में 3 आंगुर फुटे त खड़ा वारो छा कंदव सखर वेंदव खैरपुर वेंदव अस्पताल वेंदव डॉक्टर खे चवंदो इनखे पाड़ो बदलेस या किन्नी आ इते छो फुटी आ हुजूर तो फरमाए मुखा पोको नबूवत जी दावा करे गोलियों हणी मारे रत में गाड़ो करे कुत्ते के रोड ते उछले नारा हणियो त क़यामत तक खत्म नबूवत मोहम्मद मिठी शान मोहम्मद मुस्तफा अंबियानिंदे जन्नते बाजे दुश्मनंदे बड़े मुजाहिद बना आज खरीद करे सके सब तो जो सुभान बड़े मुजाहिद खबरदार खुदा जो कसम खत्म नबूवत असा जो ईमान आ उदी छॾियो छो त सॼो दीन असा जो कुरान में छा में सबे ॻाल्हायो नमाज़ काथे आहे हज सब नथा ॻाल्हायो ज़कात रोज़ो रिसालत सहाबा आल बैत तौहीद तॾहिं त अमेरिका चए थो क़ुरान न हुजे मदरसा बंदि कयो किरोना थी अचे किरोना असां मुलनि भॼाए छॾी 2 जाइनि ते लिकी वेठी आहे हिकु स्कूलनि में वेठी आहे मास्तर चवंदा क़यामत ताईं किरोना हुजे ॿियो शादी हालनि में लिकी वेठी आहे अमेरिका कुत्ते जी नेता तंहिं जा छोकिरा न पढ़नि न पढ़नि किरोना 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 महरम में किरोना मरी वई मां 5 रमज़ान ते थकी रखे नवाब शाह 5 रमज़ान जॾहिं मुराद अली साहब बाऊं पियो ॿुधे न निकिरो घरों मरी वेंदो न निकिरो बाऊं थो 5 रमज़ान ते मुंहिंजो जेतिरा मरंदा ओतिरा कढंदासीं 5 पोड़ा मरंदा न 20 छोरा कढंदा माशाल्लाह जबरदस्त किरोना हे जेके घर में आंदा थ्रेशर त हलाईंदा हाणे रिपोर्ट अची वई आहे त लॉकडाउन में वध 9 ॿार पाकिस्तान में ॼावा लॉकडाउन में पुलिस जेॾो कमायो न एॾो मूं जलसन मां बि न कमायो जेके 2 रुपया कमायो से बि दाड़े लफड़ लॉकडाउन में पुलिस वारा भगा बीठा दुकान बंदि कयो अॻियां बंदि कयो पोयां भले हलायो अल्लाहु अकबर अल्लाह खबरदार लॉकडाउन में भी असांजो रब असांखे खाराई राजा नथा जो सुभान अल्लाह अकेले रब जा पुजारी बैयत व्रत करे छो बैयत कुरान जो पहिरियों सबक अल्लाह जी सुञाणो पहिरियों सबक कुरान पढ़ाओ सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ाओ जोर सां खलड़ा वारा तो कुरान जा आशिक आहिनि कुरान छा थो चए अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पंहिंजा पाले बरावा पाले सजन पाले दुश्मन पाले मुसलमान त पाले पर दीवान भी पियो पाले रब छा के चइबो आहे सुभान अल्लाह जो त हिकिड़े धक में ॾसांव जोर सां बुलंद आवाज़ सां रब चइबो आहे शइ साॻी हुजे हिकिड़े खे नफ़ो ॾे ॿिए खे नुक़सान ॾे शइ साॻी हुजे रब हिनखे चइबो आहे रब चइबो आहे शइ साॻी हुजे हिकिड़े खे नफ़ो ॾे ॿिए खे शइ दलील ॿुधां 3 दलील थो ॾियां 3 दलील दरियाव साॻो मूसा अलैहिस्सलाम ट्रपियो पियो वञे फ़िरौन गोता पियो खाए रब हिनखे चंदो ॿियो दलील ॾियां बाहि साॻी बाहि पखी पियो ट्रपे त सड़ी पियो किरे इब्राहिम अलैहिस्सलाम मंदर वेठो अचे बाहि अचे किथे आहे मां त बाग में वेठो क्यों दलील ॾियां खड़ा वारा काती साॻी
हे केॾा तोई दते दलील तो ॾियां छो नथा सम्झो मां काॾे वञा मां काथे मातम कयां मां कहिड़ी भित सां टकर हणां मां कहिड़े बिजलीअ जे थंभे ते चढ़ां हेॾा दलील तो ॾियां नथा सम्झो काती साॻी काती साॻी पत्थर ते हण त चिणगा पई कढे हज़रत इस्माइल जी नरम कीची न पई कोहे रब न खिचे या ॻाल्हि ख़ैरपुर जे डॉक्टरनि खे बि सम्झ में न अचे दोस्तों अॻिते शेयर कयो अॻिते शेयर कयो ग्रुपनि में शेयर कयो दोस्तों ग्रुपनि में शेयर कयो राजा बारात में भिंडियूं खाधियूं कि भिंडियुनि त गड़बड़ कई आहे भिंडियूं सॼे घर खाधियूं दस्त मूंखे नो टोटको जबरदस्त रब चइबो ई हुनखे डॉक्टर भी लाइन वाह वाह साॻी शइ खे हिकिड़े नफ़ो ॾे ॿिए खे नुक़सानु ख़ुदा जो कसम आहे मूंखे तव्हांजो ॾुख न आहे मूंखे पोड़नि जो ॾुख 90 साल थिया अथनि रब नथा कणिक सुञाणनि था कमंद सुञाणनि था मौण पोखिया पिया आहिनि सुञाणनि था 20 मण एकड़ न लहे त मूंखां वठी आया हलड़ी पोड़ा तुंहिंजे नासनि खां सदके चांवर पियो वठे खरड़ा मां कटे मां लप भरे रूसिया एरिया चो नक ॿुधाई ले बाकरी गई बस कर बोड़ा रब नथो सुञाणे क़ुरान जो पहिरियों सबक अल्लाह जी सुञाण काॾियां नथा चओ ज़ोर सां कुल हुवल्लाहु अहद वाह वाह सुभान अल्लाह सुहणा जबरे न मोहम्मद जो अल्लाह अकेलो काॾियां नथा चओ नबी साईं जावा न जमण सां सिर सजदे में अंगुर जो इशारो मथे छा पिया चवनि ला तस्जुदो हाणे सजा सिज जाना बाह जाना पुत्रन जाना पीरन फकीरन जाना झंडे कंडे सजदा उन रब जा कजो जंहिं मां मोहम्मद खे पैदा कयो लोरा जा सुञाणो पंहिंजे रब खे सुभान अल्लाह वाह वाह मां पाऊं तो बधा पंहिंजो रब सुञाण हर शइ सुञातव रब नथा सुञाणो मुंहिंजे मौला अलीअ खां पुछो अली तो रब सुञातो जी हा कीअं सुञाती जी अरफ़ तो रब्बी फी फ़स्ल साईं मां पंहिंजे रब खे सुञातो सोचां हिकिड़ी पियो थिए ॿी पई वाह हाय बेचाई तो जे रिथो सभु रहनि वाह वाह वञणो सुबुह जो ठरी आयुसि राति जो ॾाढो बीमार थी तो खैर रिथूं सभु रहनि रिथूं माना तव्हां वारा फ़ैसिला अण रिथियूं माना रब जा फ़ैसिला बेशक वाह वाह ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह ज़ोर सां ॾुखिया फ़ैसिला सोनो अली पियो करे असर नमाज खां पोइ नबी साईं पाण आया अम्मा साईं खां पुछो फातिमा जी बाबा बच्चा कोन्हनि नंढड़ा साईं विच में पड़ी विया आहिनि मोटिया ई कोन्हनि फरमायो वे त मां मोहम्मद ॻोल्हे अचां हज़ूर पाण निकिता इकरार खां पुछो मुंहिंजा बच्चा ॾिठई हा या रसूल अल्लाह जबल जे परियों भाकुर पायूं सुता पिया भाइर वाह वाह असांजो जहिड़ो भाव सां से मूंखे चोथों साल आहे मां अदा वॾे सां कोन ॻाल्हायां वेड़े पोइ या तोखे नकु कोन्हे या खरड़ा में पाणी कोन्हे पाणी जामा भाइरनि सां न ॻाल्हायो चरियो थियो भाव करे हज़रत अलीअ खां पुछो अली भाव मथे आजा दोस्त अलीअ जो जवाब पोइ ॾींदुसि पहिरियों ॾाढिया चओ अली अली पूरे मजमे मां आवाज़ अचे जोर सां मौला अलीअ जो मुरीद भईयो त बुलंद करे चओ असां खां नफ़रत न कर भली आ हेॾे बि हैदर अली अली नारे तकबीर चमन चमन गली गली चमन चमन गली गली असां खां नफ़रत न कर भली आ अलीअ जो सामान ई असां वटि अली कारी कुरान असां वटि अली हाजी हो काबू असां वटि अली निमाज़ी हो मस्जिद असां वटि अली दीनदार हो दीन असां वटि अलीअ जो बचड़ा
मुझे मौला हुसैन सज्जे में शहीद थियो, मुझे कायद शहीद अल्लामा डॉक्टर शहीद थियो सिर सजे। सुभान अल्लाह। नारो नारे तकबीर। शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो। जकरिया कसम दी खुदा जो खलक काॾों आंदी थे ॾियारीअ ते घुराया अल्लाह छात खल्क वाह वाह। मुखे झाड़ी ने फुरियो न हिते गिनेशन रखी चऊं छा त खल्क आई जो खल्क किथे आ ने भागा ता छजणा बीठा मुखे जो से झाड़े लन तो के सन्या तो कोन है सन्या तो बेहयाई मूंखे केर न सुञाणे लाड़काणे में मूंखे घुरायो रेशम गलीअ जे मथां को तालीम इदारो ते मुंहिंजो प्रोग्राम रखियो वञो के नंढड़ो ॿार हिकिड़ो माउ सां अम्मा झल तक धोए माई भी तिखी थी मुंहिंजे बूथ में ॾिठे सच्ची भी हुआ सामने किथे आदो या छापा खबरदार मुखे धारे लन फुरियो न 20 मिनटन में भाऊ राशिद जाए बार धाते जरनेरे जमायत अल्लामा राशिद महमूद सुमरो। असां मुर्शद कुल्हे ते आहियूं वाह वाह तो वाला लीडर के जनाजे ते भी कोन्हनि पहुचाना वाह वाह। हकीकत आहे जबरदस्त ॻाल्हि। 1 बजे मुझे डाकू भाऊ सां राब्तो जो 1 बजे जे खुदा जो कसम मामूली सदुल्ला अञा जाए बार धाते वेठो एड़ो एसपी खे डंडो ॾिनई जो 3 ॾींहं ते एसएचओ मूं वटि माल खणी आयो भाव जो पैसा न आहिनि वठणा पहिरियों जवाबदार खपनि असांजा आलिम लावारिस आहिनि छा एसपी मिंथूं रड़ियूं क़ुरान खे ॾिसो मुला ब्याज हारी लताने मूंखे फुरे अची फाथा हुननि खे कहिड़ी ख़बर त हे फाटल दोहलो चवंदा असांजे नसुलनि बि तोबह कई जो जलदब में आतो उन ॾींहुं मूंखे एसपी घुरायो न मूंखे चई खुदा खे ॾिस पुलिस खे कुझु न चओ तुंहिंजी तकरीर खे आईजी ॿुधंदो आहे पुलिस ऐं मूंखे धाड़ेलनि फुरे बस कई न 3 मिंटनि में पुलिस वारा पहुता मूंखे चऊं कपिड़ा कहिड़े रंग जा आहिनि वाह रे वाह वाह। अॼु ठकल आहे जहिड़ी शापर केतिरा आहिनि मूंखे पिया फुरनि मां फुटपटी खणी शापर वाह 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 वाह। माशाअल्लाह माशाअल्लाह। अरे खबरदार बेटर आप ॾिसण पिया जाम वाह वाह। दोस्तों अॻिते शेयर कयो अॻिते शेयर कयो। वाइदनि जा पैसा न रुपयो बि हज़म न थींदो बोले जी पिट कतल थे डरो जिन मूंखे फुरियो न हाणे बि उन कर में 4 दफ़ा मां जलसा करे आयो मुलो मुड़ंदो छा हाँ हकीकत आहे। माई वठी पुट खे मोलवीअ में जे भीणो रखे जे नालो छा अथसि मोली साहब पुछियुसि जे नालो अथसि जियो छा नालो अथसि जियो जे कम कहिड़ा कंदो आहे जे नांगनि जे बिरनि में हथ विझंदो अम्मा पोइ इहो अॼु मरई आहे सुभाणे जिन मूंखे फुरियो न फुरे बस कयूं सुबुह जो 25 मेहूं उन्हनि जूं ॿिया कढी जबरदस्त है हाँ। खबरदार भाउ राशिद चए थो इन्हनि सां अहिड़ो कमु कंदुसि हाणे उहे ॿधा आहिनि लाकत पिया आहिनि मेड़ खणी आया सामान वापसि भाउ राशिद चए थो अहिड़ो कमु कंदो मान जो वरी मौलवीअ जी ॾाढी ॾिसी 13 किलोमीटर भॼी वियो वाह वाह। असां मौलवी कोई लावार सथो रही मता तव्हां बि जलसे मां उथी करे मुंहिंजो रस्तो
देवबंदी मुजाहिदन मोहम्मद जो पैगाम दर दर बेशक पहुंचाई। वाह 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 गाड़ियां नेता जो सुन दोरा सा सोने अली कम अली भाव मते या दोस्त फरमा जे अली खां तो पूछन तो वो दोस्त आ हीरो भाव ते सुन हीरो टुटो तो कोन गंढबो भाव सोना 10 दफा टाहे परी नबी सिंह पान न्याणी असां ईद मिलन आया असां के न्याणी मनन जो पुठ तो जमे छठियों जेकियों में जे छेणे ते की के धी थी जमे जट जो मुंह तो खराब लठ कई जाल ते जीपट थी रोगों धीर थी जने एड़ो मुर्स मानो मा पुठ सु जान भला नवेड़ा दा जो जालुन सा खड़ा दा रहू जालुन जा बड़ा हक थव जेमा लाऊ बते बुधाया न सुबाने मानी पान बचाईंदो हुजूर तो फरमाए इस्तौसु बिन निसाई खैरा औरतों के बाबरे में मां मोहम्मद भला ये जो हुक्म दो क्या तो पेज के ज्वाइन कयो अगते शेयर ग्रुपन में शेयर कयो ग्रुपन में छेना उए खनन काठ उए कन तो शा पर छाते रखया हाने माजे कम बात की रखी मुझे माइन को गाह न करायो लाबारो न करायो रोंबो न करायो पलाल न ढक तो सुबह जो हमरा चाय भी खणी अगर डिश में ढक के मो समझो केक उथस या बिस्कुट कपड़े सां ढकिया कपड़ो जो हटाइम ते हेडो डाठो चाचा डाठो छो के रात हली त माइन को गाह न करायो हाने गाह पिणे कर नव प्रोग्राम लाइव हलाए अच्छा मौलवी हम आगे न मुड़ियो आहो फैसलो करे तो अली करे मरे बियो हमरा अली जी काफर तो मरे त साड़न था मुसलमान तो मरे त पूरन था फर्क अली जो जवाब पूछा जे काफर की गंद के दे तीली मुसलमान आ हीरो वे जारियो नमा लटा पारायो खुशबू लगायो मरी न वियो आ पांजे रब सा मिलण वियो वाह वाह वरी जो हमरा अली मस्जिद में मजो आ या जन्नत में डाडिया जो अली अली जोर सा बुलंद आवाज से मां त जजन के चवंदो आहियां जे कदे कोर्टूं हलाइणियूं अथव न फैसला मुंहिंजे मौला अलीअ जा पढ़ो वाह खुदा जो कसम वाह, वाह। हुनर फरमायो अक़ज़ाहुम अली फैसलो करे त हैदर करार वाह वाह तमाम बेहतर हमरा आयो अली काफिले में बमायूं पियो वञनि ॿिन्हिनि जी डिलीवरी थी हिकिड़ी माईअ जो ॿारु मरी वियो उन अची हुन ॿार ते कब्ज़ो कयो ॿारु हिकु मायूं ॿ उहो थी चए मुंहिंजो छोरे ते नंबर प्लेट बि कान्हे आहे कंहिं जज वटि दिमाग़ जो इहो फ़ैसिलो करे पर सोने अलीअ जो फ़ैसिलो पुछा कीअं थो मखण मां वार कढे जलाद खे जेका तो खणी आ साईं छा था कयो हिन छोकिरे खे बटू करे थो कयां अधु हुन माईअ खे ॾियां अधु हुन खे ॾियां जेका कूड़ी हुन छो भले बटू कर अधु मां अधु जेका सची हुन छो बटू कर न कर भले हिन खे ॾेई छॾे हज़रत अली फरमायो हुअ कूड़ी आ ही सची मां अली मुंहिंजो ॿ शादियूं ॿिन्हिनि जी डिलीवरी थी आहे हिकिड़ी पुटु ॼणियो ॿी थी ॿई थियूं चवनि पुटु मां ॼणियो छोकिरीअ जा राम बचा फ़ैसिलो करे ॾे त पुट जी माउ कहिड़ी आहे धीउ जी माउ कहिड़ी आहे फ़ैसिलो ॾिसां मखण मां वार खुदा जो वॾेरनि वटि फ़ैसिलनि लाइ जुतियूं बसो हकीकत हमरा आगे जाजे बखाली प्याला खणिया भाई घर खणी मन इन्हीं की थनिया अलग अलग करे खणिया दिस जे में थन्य वधीका या पुट जी मां जे में थन्य थोरिया धी जी मां अली यो फैसलो अकुल मां कहिया कुरान मां मौला फरमा अली कदे कुरान का बाहर बींदो ही ना मौला अली जा मुरीद बइयो त बुलंद करे जा बइयो त नारे तकबीर शान अली अल मुर्तजा वाह वाह सुभान अल्लाह अली कुरान जे केड़ी आयत मां जो कुरान तो जे लिशकर मिसलो हसन उन सजे कुरान तो जे पुट जा बरसा धी जो हिक सा ओदे थन्य वधीका या पुट जी मां एदे थन्य थोरी धी जी मां अली जो फैसलो नाए मोहम्मद जो कुरान जो फैसलो
जुमे जी नमाज पढ़ी हजरत अली से हजरत उमर साईं ॿई ॼणा मस्जिद जे तरफ़ माई आई माई उमर मुंहिंजी ॿुधो जे जे मुंहिंजो मुड़ुसु ॾींहं जो रोज़ो रखंदो आहे राति जो मस्जिद में सुम्हंदो आहे माई चई वई है हजरत अली से फरमाए सोना उमर माईअ जी ॻाल्हि ॿुधाई चयां ॿुधमि सम्झई चयां सम्झमि छा पई चई जे माई मुड़ुस जी तारीफ़ करे वञे हजरत अली फरमाए ज़ाल खे लाचार पिया मुड़ुस जी तारीफ़ ज़ाल मरी वञे मुड़ुस जी तारीफ़ न करे ज़ाल मुड़ुस मां कमु करणु ॾिया ॿिनि तरीक़नि सां या त महीनो ॾींदसि तोखूं त जुमो भलो 60,000 जो हिंदोरो वठी आयो तुंहिंजे घर त छिगल कट ढुकी में खपाए वञी हिंदोरो वते ॿिए सुलेमानी चांहि पापनि सां या ज़ाल कमु कढंदी अथव रोई रोवण त मां हिन में फीट थी मूं तुंहिंजे घर गॾु सुकुल ॾिठो ई कोन्हे ज़ाल रोनी न मुड़ुस खे जनवरीअ में पघार हिन जे करे कोशिशि कयो त मायूं सुधरनि हकीकत मुझे बामोला कलीमोला बना जो मदरसो खोल हिते भी आए न हाँ औरत दीनदार सजो खानदान दीनदार मर्द पढ़ियो फर्द पढ़ियो माई पढ़ी सजो खानदान पढ़ियो हाने माथर जे इलाके में वाज करने बस सजो गोठ दीनदार नेक नमाज़ी मुझो खैर ता है तबलीग वाला ई लाइन जा मदरसो खोल चिन्ना हिकड़ी आलमियानी औरत थे पढ़ण जी आई आ औरतन के त दीनदार बनायो थे पर मर्दन के भी दीनदार असा शादिन में गलत कम छो था कयूं मां जे चवण ते फिर शर्नाइन सहरा नाटक छो कंदा आहियो मां जे चवण ते छो त असांजो रिमोट इन्हनि वटि खबरदार दीनदार औरत मुर्स के दीनदार कलिया निभागी रन मुर्स के पीर पे शादिन में आ जाया खर्च शादी थी ना पुछला ॾेंगे जो गाड़ियूं आयूं कुआर वठण था वञो या पीढ़ीअ ते पिया वञो हिकिड़ी कुआर 150 गाड़ियूं कुआर आहे हिकिड़ी चङो माऊ ॿधी हणो ज़िंदगीअ में वरी पुछला एको साउंड आयो पुट तो परणाए या सजी खरड़ा तो परणाए एके साउंड जो शादीअ में छा वरी पुछंदा डाक्सन आया जबे बुत टंग पा अब डाक्सन भी आया हलो छोकरा किथे जेके डाक्सन ते नचन जेके डाक्सन ते नचन आने जिंदगी अंब जड़ा आई घोट जा ना पुठा त न मासा एडो करे झंगारा दी ना 250 रुपया दी आई आई ये एडा जे भागा थवा जेके डाक्सन ते छोरा नचंदा आहिनि सॼी ॼञ खे गाड़ी गैरत जा जनाजा निकिरी विया मौलाना तारिक जमील साहब हां तो पुत्रा तारिक जमील मदा वडो तारिक जमील दुआ कयो त अल्लाह साईं दीन जो दाई बनाए अल्लाह दीन जो खातिम फरमाए आमीन अल्लाह संगे जान माल के पंहिंजे दीन ला कबूल करे वाह वाह सोने अली फरमायो सोना उमर माई मुर्स जी तारीफ कोन करे वई आहे एफआर कटाई वई जे चेती ॾींहं जो रोज़ो थो रखे राति जो मस्जिद में तो सुम्हे जे माई जे चवण जो मतलब ॾींहं जो रोज़ो राति जो मस्जिद को मां अली दली है है सोने उमर फरमायो वाह जो अली थप जो थी मुंहिंजो त एॾे हक़ न सोने उमर फरमा अली हाणे यो फ़ैसिलो बि तूं कर पर कर मुंहिंजे अॻियों ॾिसां त अली यो फ़ैसिलो तूं करे कीअं ॾाढा नथा चओ हाणे मूंखे लॻे थो तव्हां थकिजी पिया आहियो न जेके थका हो ॾाढा जो सुभाणे अल्लाह
आयो स्कूल पाना जिते हणो ते ये भी सजना वाह वाह तो मुझ बड़े वाह जकरिया छा तो ट्रैक्टर हणी ग्राउंड क्या क्यों जकरिया जलसो रखे ना तामन करना क्यों छॾे छो तो कुरान तो जे ताबन वलल बिर वतक़वा नेकी में एक बे जी मदद क्यों जलसो नेकी आ ना कुकड़ वेड़ा है ना भले 100 रुपया भी न दीदा वीडियो बनो जलसो एको साउंड आलेमा स्टेज जकरिया जलसो रखियो थी हा ए मुजा बकटा चामरन जा खणी ॾाढियूं छो नथा चओ वरी ॿियो फुलो थी बीहे जे लाउड मुंहिंजे तरफ़ां वरी टियों थी बीहे सुमरो मानी मां थो कयां आलमन जी पर आलमन जी मानी उहो करे जेको ताज़ो सखर जो पिला थो खपाए मौलवी थोड़ा ही पालना है मैं हूँ पालना ये डॉक्टर जेके माल बाकी सफीला मुफ्त से मच्छी आ से बाकरो आ से कस्टर्ड आ से शुगर फ्री जो चवंदा आहियो मुला बुख मरंदा खुदा जो कसम आ मुला फाटी मरंदा कुरान पढ़ंदा बुख मरंदा चरियो आ जा हाणे मां लॉकडाउन में हैदराबाद के डॉक्टर सां मिली पियो डॉक्टर जो ता मुला ज़िद्दी आयो चरे आयो मञो नथा मुझो ता छा था चओ जे असां चो सैनिटाइजर इस्तेमाल कयो बार बार हथन खे धो मुझे इहा ॻाल्हि त असांजो नबी असांखे अॻे ई ॿुधाई वियो ॾाढा नथा चओ हुजूर फरमायो वज़ू कयो न पहिरियों 3 दफ़ा हथ धो वज़ू घणा दफ़ा कंदा आहियो 5 दफ़ा 1 टिका टिका 2 टिका 6 टिका 9 5 टिका 15 दफ़ा त रुगो वज़ू में हथ धो बाथरूम मां निकिरो त बि हथ धो 16 मानी खाओ त पहिरियों घणा थिया 17 हिकु दफ़ो खाईंदा नाश्ते समेत खरण वारा 4 दफ़ा हाले तो विस्तार न थी विस्तार थी छा कयूं मजबूर हुजूर फरमाए रात जो निंड मां उथो तभी हथ धो वाह वाह निंड मां उथो हथ दो तभी हथ धो छो हथ धो निंड मां उथी हदीस पढ़ा हदीस मौलवी लिकाईंदा आहिनि मां ॿुधाईंदो आहियां निंड मां उथी हथ छो धोऊं ऐं बात थी यदू हदीस जा लफ़्ज़ आहिनि ख़बर न आहे तव्हांजे हक़रात कहिड़े इलाइक़े में थी आहे सगरा सम्झी पुछो मौलविन खां क़ुरान मथे ते रखो न हदीस कान्हे वीह 19 दफ़ा नबी थो चए हथ धो घणा मारो नबी जे सुन्नत ते अमल कयो किरोना त छा पर किरोना जी माउ बि तव्हांजे वेझो छा कंदी क़ुरान वारनि खे किरोना चरियो थियो आजा किरोना खे रुगो डॉक्टर न अची ख्वार कयो आहे किरोना जी ख़बर अथव माना छा आहे खंघ ज़ुकाम लेस आगे सिंधी में लेस चवंदा हाणे किरोना अरे तो के लेस थियो वाह वाह खबरदार अगते शेयर कयो ग्रुप में शेयर कयो दिखा ग्रुप में कुरान वारनि खे शब्द जो सुनो ग्रुप में शेयर कयो साणी मां पंहिंजे भाई खे समेटिया मुंहिंजे मौला अली खां जुमे जे ॾींहुं सुवाल पुछो अली हिन उम्मत में वॾो आलिम केरु आहे मौला अली जो जवाब हिन उम्मत में वॾो आलिम अबू बकर सिद्दीक़ भैया कबूल करे मौला अली जे फैसले खे सदाकत सिद्दीक अकबर अदालत फारूक आज़म शुजाअत हैदर कर्रार सखावत हजरत उस्मान मञ न हजरत अली जा सब फैसला मिठो आ त पो हपूं ये मौला अली जो फरमाया उम्मत में वॾो आलिम अबू बकर सिद्दीक़ अली नबी सिंह तहां जे नाले जो इल्म जो घर अली दरवाज़ो तहां था जो वॾो आलिम अबू बकर आ दलील
मुझे मौला अली जो दलील बुझां जो शरई मसलो आहे मस्जिद भरिजी वञे नमाज जो टाइम थी वञे नमाज उहो पढ़ाए जेको इल्म में वॾो संजर जी तबियत नासाज़ हुजूर पंहिंजे हुजरे पाक में हा नमाज मस्जिद भरिजी वई माण्हू अची विया पुछोसीं या रसूलल्लाह नमाज केरु पढ़ाए पाण फरमायो अबू बकर खे चओ त मोहम्मद जे मुसल्ले ते नमाज बराबर सिद्दीक़ टे ॾींहं नमाज पढ़ाई वरी पुछो से या रसूल अल्लाह मुस्तकिल नमाज केर पढ़ाए पाण फरमायो मुर्रु अबा बकरिन फलियसल्लि बिन्नास अमर आशा जो या रसूल अल्लाह मुझो अबो दिल जो नरम ताकि मुसल्ले ते न बीह सघंदो कंहिं ॿिए खे चओ पाण फरमाए आशा मां बाबा अल्लाह फी सदरिही सब्बैतुहु फी सदरि अबा बकरिन आशा जेको रब मुंहिंजे सीने में रखियो आहे मां मोहम्मद सभु कुझु अबू बकर जे सीने में रखी छॾियो सुभान अल्लाह मुस्तफा का हम सफर मुस्तफा का हम सफर वाह 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 सुभान अल्लाह वाह वाह हमारा उठी बिछो अली दियोशान पुछो किन उम्मत में वॾो बहादुर केर आहे मुंहिंजे मौला अली फरमायो हिन उम्मत में वॾो बहादुर अबू बकर सिद्दीक़ अली खैबर जो किलो तहां फतह कयो मरब खे 7 टुकड़ तहां कयो बहादुर अबू बकर दलील ॾे हज़रत अली फरमायो हिजरत वारी रात मां अली बिन अबी सिंह जे बिस्तरे सलाम आ सिद्दीक़ के जो मोहम्मद के कुल्हन ते खयूं विच काफरन मां निकतो पियो हिजरत वारी रात नबी से सॾियो अली हे मुंहिंजी चादर हे मके वारनि जो अमानतूं हे मुंहिंजो बिस्तरो सुम्ही पओ से तहां काॾे मां वञा थो सिद्दीक़ जे दर ते साईं 200 काफर बीठा आहिनि तलवारूं खयूं तहां कीअं वेंदो पाण फरमाए मुठी मिटीअ जी भरींदुसि क़ुरान जी ही आयत पढ़ंदुसि वजअलना मिन बैन ऐदीहिम सद्दन व मिन खल्फिहिम सद्दा या रसूल अल्लाह अॻियां हणंदो पोयां रहिजी वेंदा पोयां हणंदो सॼ हुजूर फरमायो मिटी मां हणंदुमि अंधो रब कंदो सुभान अल्लाह जो त अॻियां जुमिलो चवां ज़ोर सां हुजूर फरमायो अली अॼु मां थो हणां अॻिते शेयर कयो ग्रुप में शेयर कयो अॼु मां थो हणां हर साल पाण ई हणंदा सुन्नत कमु एड़ी नबी से मिट्टी हलन जो बच्चों ही विसी वियन बच्चों अन्या ताईं विसाईंदा थव बच्चों जो विसी वियन त ख़बर कहिड़ी त सफ़ीउल्लाह कहिड़ो आहे सदुल्लाह कहिड़ो बच्चों ही विसी हो न त सॼी रात अलीअ खे नबी सम्झंदा रहिया सॼी रात ॾिठो हमरा सुकून थियो सुबुह थियो हज़रत अली नमाज़ ते उथियो अबू जहल पुछो अली नबी काॾे वियो जे पहिरों पाण थो ॾी निभागा पुछी मां कमु अली निंड कई जे अहिड़ी कंहिं जो माउ जे गोद में बि अली अहिड़ी निंड कॾहिं न कई 200 काफर बीठा आहिनि अली निंड पियो कुर्बान अली तुंहिंजी हिम्मत कुर्बान अली तुंहिंजी जुरत कुर्बान 200 काफर सोनो अली निंड अॻिते शेयर कयो ग्रुपनि में तव्हांखे न ख़बर पई ज़करिया वारे जलसे ते धाड़ेलनि जो घेरो थियो आहे कहिड़ा वेहंदव मुलो ई कनात जे अल्लाहु अकबर कुर्बान अली तुझी जुर्रत कुर्बान अली तुझी हिम्मत कुर्बान 200 काफर बीठा आहिनि अली निंड ॾाढे नथा जो सुभान जोर सां बुलंद आवाज़ सां अल्लाह जॾहिं साईं सिद्दीक़ हिजरत करे आयो मदीने में जेको प्लाट पियल अल्लाह मस्जिद नबी महबूब जो रोज़ो इहो जन्नत जे बाग़नि मां बाग़ सुभान अल्लाह वाह वाह जे अबू बकर जन्नत में कोन वेंदो कोन जन्नतों जे पीउ जी आहे सिद्दीक़ जन्नत वठी मुसलमाननि जे हवाले कई आहे सुभान अल्लाह वाह वाह कोन वेंदो हो वियो आहे हलियो तूं मुंहुं मथो पिट हो वियो पुरुष पहुची विया नारा लॻी विया कम लही विया वाह 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 ज़बरदस्त तुम्हारो सोनो सिद्दीक़ जन्नत में पहुची चुको वाह 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 जी ॻाल्हि वाह वाह मूंखे न तो अॼु ॿाहिरि फूकू हणे हबीब जे बांड ते अॼु मां मौली सदुल्लाह खे खरड़ा में तकरीर करणु कोन ॾींदुसि वो तो करे पियो बीठो तू छाते खटाटे टक करे पियो बीठो लाई भले पियो वाह वाह
करे खड़ा में पे ॿुध सोहणो अबू बकर उमर जन्नत में पहुंची चुका। वाह वाह हाणे ज़ाकिर ऊंधो लटकी पए जन्नत मां न निकिरंदी। वाह वाह जेका सिद्दीक़ ते बकवास पिया असां सम्झूं था इन में न आल हुक्मराननि जो हक़ गुस्ताखी कई अथई। उन ई राति पासपोर्ट मिलियो आहे, जहाज में चढ़ियो आहे, ॿाहिरि मुल्क पहुतो। छा सम्झूं असां? न जेकॾहिं असां चऊं था इन गुस्ताखीअ जे एफआर इमरान कुत्ते ते कटे बेशक गुस्ताखे सहाबा ते गुस्ताखे सहाबा ते खबरदार फिरकावारीअ खे वधाइण में असांजे हुक्मराननि जो हक़ आहे। सहाबा लावारिस आहिनि। असां रत जे आख़िरी क़तरे ते मोहम्मद जे जमात खे इज़त जी चौकी ॾींदा रहंदा। कहिड़ा मुजाहिद जो मैयत मुरत करे जाओ। शान मुस्तफा, शान सहाबा, अजमत सहाबा, किरदार सहाबा, नारे तकबीर। असांजे सब्र खे कमज़ोरी न सम्झो। 29 अक्टूबर ते भाऊ रखियो आहे न कराची प्रोग्राम। हा अची जाए त पोइ नासण मां धौरो त कढाए। टोटल साहबा जा दीवाना कराची जे रोडनि ते हूंदा, झंड हूंदा, नारा हूंदा। पाकिस्तान मोहम्मद जे गुलाम। अॼु वचन कयो त इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदासीं ज़ोर सां। छो त करबला में सोने हुसैन 5 कम कया। करबला में क़ुरान पढ़ी। वाह वाह सुभान अल्लाह। अॼु बि खरड़ा जो मदरसो क़ुरान जे तमारुनि सां आबाद। आमीन। दुआ कयो साईं अब्दुल हक जी उम्र में अल्लाह फर्क करे। ॾाढा आमीन नथा छो। दुआ कयो इहो मदरसो रहमत जो ककर अथई। खरड़ा वारा मां इंडिया जे बॉर्डर ते वियुसि, उते हिकिड़ो बुज़ुर्ग झोपड़ीअ में पियो पढ़ाए। पठो बदल मुंहिंजो काथे पढ़ी आयो आहे? खरड़ा में पढ़ी। अल्लाह सुभान अल्लाह। तव्हांजी त नज़र ई नथी पवे मदरसे ते। देख जोड़ा न थियो हे ॾिसो मां पाऊं थो दरिया जे कप ते वेठा आहियो, राम भट पिया कयो त उंज था मारो। थर जा माण्हू मची था पाणी पी था वञनि। कतुर कयो मुझे मौला हुसैन करबला में 5 कम क्या जेको 5 कम करे न पको हुसैन या न त कासलेटिया। अॼु मां दुआ बि एड़ी कराईंदुसि सफ़ा राई विंड जहिड़ी। छो दुआ में राज़ी कोन हो जा सभु चोसि। दुआ एड़ी दुआ थींदी जो किरोना बि भॼी वेंदी, माकड़ बि भॼी वेंदी, बरसात जो पाणी बि सुकी। शर्त आहे त दुआ खां पहिरियों चुरंदो केरु बि न। पोइ हाणे चुप ॾेई उठो। अथव ई दुआ। दुआ मुखुल इबादत। सॼी इबादत जो मग़ज़ दुआ। छो त दुआ है सदा। दुआ छा आहे? सदा। वाह वाह। के फ़क़ीर एड़ी सदा हणंदा आहिनि जो पक्के माण्हू बि 100 रुपया कढी वेंदा आहिनि। दुआ में जेके पिंगड़ मुझे मौला हुसैन करबला में 5 कम किया। करबला में कुरान पढ़े, करबला में नमाज पढ़े, करबला में सब्र कई, करबला में 9 ॾहियों जो रोज़ो रखई, करबला में कंधु कपाई पर ज़ालिमन जे आॾो झुकाई ना। जेका संगत बीठी आ या बीठी हुई, जेका वेठी आ या वेठी हुजे, केर बि चुरे न। दुआ थी हिकिड़ो मुंहिंजो तारिक जमील नंढड़ो मौलूद चवंदो साहबा जी शान। वाह वाह। ॾाढा नथा चओ पर मौलूद हूंदो चोट जो, भाड़ो ॾिजो सपोट मोट। वाह वाह वाह। सभी दोस्त मदीने वाली साईं मथां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद।
कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझे सुन नबी जा यार चारे वली वली, मुझे सुन नबी जा यार चारे वली वली, अबू बकर उमर उस्मान चौथो अली अली। सहाबा दे आशिक बैत बुलंद करे जो सुभान अल्लाह। अबू बकर उमर उस्मान चौथो अली 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 अली। मुझे सुन नबी जा यार चारे वली वली, मुझे सुन नबी जा यार चारे वली वली। पैर खलीफा बरहका है सिद्दीक मिठा, पैर खलीफा बरहका है सिद्दीक मिठा। अज बिरोजे में मोहम्मद साण कटो, जोर से जो सुभान अल्लाह। सिद्दीक के आशिक में ये बुलंद करे जो सुभान अल्लाह। अज बिरोजे में मोहम्मद साण कठो, अज बिरोजे में मोहम्मद साण कठो, अज बिरोजे में मोहम्मद साण कठो। वयो त नबी सा यार आहे मिली, सुभान अल्लाह। वयो त नबी सा यार आहे मिली 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 मिली। मुझे सुन नबी जा यार चारे वली वली, बात नबी खा थे नबी जे थे उमर, बात नबी खा थे नबी जे थे उमर। लोकान नबी कान उमर चयो सरवर, जोर से जो सुभान अल्लाह। उमर आशिक बैत बुलंद करे जो सुभान अल्लाह। लोकान नबी कान उमर चयो सरवर, लोकान नबी कान उमर चयो सरवर। मंगाया सुने जो शान बैठो गली गली, मंगाया सुने जो शान बैठो गली 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 गली। मुझे सुन नबी जा यार चारे वली वली, मुझे सुन नबी जा यार चारे वली वली। अबू बकर उमर उस्मान चौथो अली 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 अली। मुझे सुन नबी जा यार चारे वली वली। आह नसीब वारो घणो उस्मान गनी, आह नसीब वारो घणो उस्मान गनी। जिनकिन भेजो प्यारे मयो बन्याणी मिली, जिनकिन भेजो प्यारे मयो बन्याणी मिली, जिनकिन भेजो प्यारे मयो बन्याणी मिली, जिनकिन भेजो प्यारे मयो बन्याणी मिली। संडू आ उस्मान सुनो अली अली, संडू आ उस्मान सुनो अली 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 अली। मुझे सुन नबी जा यार चारे वली वली, मुझे सुन नबी जा यार चारे वली वली। भात जेखे उठो रबिया आहे अली, भात जेखे उठो रबिया आहे अली। आहे वली न जोब वली शेर जली, सुभान अल्लाह। जोर से जो सुभान अल्लाह। मुझे मस्जिद अली जा आशिक बैत बुलंद करे जो सुभान अल्लाह। आहे वली न जोब वली शेर जली, आहे वली न जोब वली शेर जली। कदा है दरसा अस प्यार आयो दिली दिली, कदा है दरसा अस प्यार आयो दिली 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 दिली। मुझे सुन नबी जा यार चारे वली वली। माशाअल्लाह बस माशाअल्लाह माशाअल्लाह। दुआ तई हेॾो इज्तिमा ॼमियल, या मुंहिंजी बरकत आहे या भत जी बरकत। मां साईं ज़करिया खे मुबारक थो ॾियां, हुनजे पूरी टीम खे। दुआ खां पोइ इते जो हिते मानी हलंदी, इते जो हिते सब साथी हथड़ा बुलंद कयो दुआ जे लाइ। बीठल बि त वेठल बि। अल्लाह साईं खरड़ा जे मदरसे खे आबाद करे, अब्दुल हक जे उमिरि में
आमीन। इते मकामी आलम सगोरा आया है आमीन। या जिन भी तावन कयो आहे सही ज़करिया सां अखलाकी माली जानी अल्लाह सभिनी जो ख़ैर क़बूल फरमाए। रब्बना अतमिम लना नूरना वग़फिर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाहुम्मा फ़ातिर अस्समावाति वल अर्ज़ अंत वलियुना फ़िद दुनिया वल आखिरह तवफ़्फ़ना मुस्लिमीन व अलहिक़ना बिस्सालिहीन। आमीन। रब्बना ला दोस्तों आमीन। अॻिते शेयर कयो ग्रुपन में 10 ग्रुपन में हिकिड़ो दोस्त ज़रूरु शेयर करे। 10 ग्रुपन में हिकिड़ो दोस्त ज़रूरु शेयर करे। अल्लाहुम्मा नव्विर वॾी महिरबानी। तमामु बहितरीन वीडियो वज़य्यिन माशा। अख़लाक़ना बिल क़ुरआन आमीन। वनज्जिना मिनन नार बिल क़ुरआन। अल्लाहुम्मा इन्नी अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्नि इबादतिक। ए अल्लाह इन मजमे जी हाज़िरी क़बूल फरमा। ए अल्लाह असांखे दीन जो दाई बना। ए अल्लाह कोरोना खां पूरी इंसानियत जी हिफ़ाज़त फरमा। उम्मत मुस्लिमा जी हिफ़ाज़त फरमा। पूरी दुनिया जो लॉकडाउन ख़त्म फरमा। वरी काबतुल्लाह शरीफ के तवाफ़ सां आबाद। आमीन। वरी मदीने में महबूब जे आशिक़नि में रश। अल्लाह खरड़ा में खरड़ा शहर में ये स्कूल खरड़ा शहर में प्रोग्राम। असां आमीन। बच्चन जे मुस्तक़बिल के रोशन। ए करीम रब्बा सब दोस्त आमीन कयो। आमीन। आमीन। अल्लाहुम्मा रफ़अना अन्नल बला वल वबा वत ताऊन वल फितन वल कोरोना। ए अल्लाह अस्पतालन को बचा। आमीन। कोर्टन को बचा। आमीन। थानन को बचा। आमीन। कबायली झेड़न को बचा। आमीन। फितने फसाद को बचा। आमीन। मक्के मदीने जी ज़ियारत नसीब। आमीन। बीमारन के सेहत अता फरमा। आमीन। अल्लाहुम्मा ला तक़तुलना बिग़ज़बिक। मौला पंहिंजे डमर जे ज़रिए असांखे क़त्ल न फरमा। असांजे कमज़ोर जिस्मन में तुंहिंजे अज़ाबनि जी चहबुकनि सहण जी ताक़त कान्हे। आमीन। वला तुहलिकना बिअज़ाबिक। पंहिंजे अज़ाब जे ज़रिए असांखे हलाक न फरमा। आमीन। ऐं इब्राहिम ख़लील जा दोस्तों आमीन करे शेयर कंदा वञो। आमीन करे शेयर कंदा वञो। आमीन। ऐं ईसा रूहुल्लाह जा मौला। ऐं मिठे मोहम्मद जा मौला। ज़ालिक बिअन्न अल्लाह मौला अल्लज़ीना आमनू व अन्नल काफ़िरीन ला मौला लहुम। ए अल्लाह तो पाण चयो आहे त मां ईमान वारनि जो मौला आहियां। ए अल्लाह जो काफ़िर बि खिलनि था पुछनि था तव्हांजो रब काॾे वियो। आमीन। ए अल्लाह असांजे गैरनि जे मयारुनि खां बचा। आमीन। अल्लाह कोरोना खां हिफ़ाज़त फरमा। ए अल्लाह माकड़ खां बचा। बरसात तबाही मचाए छॾी। कराची तबाह। हैदराबाद में गोॾे जेॾो पाणी। मीरपुर ख़ासि ऐं डिगड़ी वारा बच्चा वठी रोडनि ते। ए मुंहिंजा मौला पूरी उम्मत ते रहम। आमीन। ए अल्लाह पूरी उम्मत ते रहम। आमीन। हे अछनि ॾाढनि वारा ही नौजवान। आमीन। हे मदरसे जा तालिब हे मक़ामी आलिम सगोरा सभु मेड़ थी आया थी मुंहिंजा मौला। असां सिंधियुनि जो कानून आहे को कावड़ी जी वेंदा मेड़ वठी वेंदा। हे अल्लाह हीअ मेड़ आई थी मुंहिंजा मौला। इन मेड़ खे मान ॾे। आमीन। हे अल्लाह रात जा स्वाली शक्कर जा सेठ बि खाली न मोटाईंदा। असां रात जा स्वाली आहियूं मुंहिंजा मौला। असांजो वॾो सुवाल इहो थी असांखे माफ़ कर। हे अल्लाह असांखे माफ़ कर। माफ़ीअ जे क़ाबिल न आहियूं त बि माफ़ कर। आमीन। आमीन दोस्तों आमीन। अॻिते कयो। आमीन। आमीन। मौला खरड़ा असांजे बुज़ुर्गनि जो शहर। आमीन। ए साईं रशीद अहमद रहमतुल्लाह अलैह जी क़ब्र खे जन्नत जो बाग़। आमीन। हे अल्लाह। अल्लाह साईं अब्दुल हक जी उम्र में बरकत। आमीन। अल्लाह साईं खे सेहत। आमीन। साईं अब्दुल रहमान खे सेहत अता फरमा। खरड़ा जे उस्तादनि ते रहम फरमा। आमीन। तालिबनि ते रहम फरमा। आमीन। ए मुवहिदनि जो मरकज़ थी मौला है तुंहिंजे तौहीद वारनि जी सुञाण आहे। अल्लाह असां मुजरिम आहियूं ॾोहारी आहियूं कसूरवार नालाइक आहियूं मुंहिंजा मौला। असांजो वार वार गुनाहनि में कोई अमल कोन्हे मुंहिंजा मौला। पंहिंजे हबीब जे सदके बाज आमीन। करम नवाज़ी फरमा। रब्बना ज़लमना अनफुसना आमीन। व लम तग़फिर लना व तरहमना। आमीन। अल्लाहुम्मा इन्नी ज़लमतु नफ्सी ज़ुल्मन कसीरा। ए अल्लाह
कि तुझा मर्द भी दीनदार थी और तू भी दीनदार। आमीन ए अल्लाह ये बेचारे नबी जे मेहमान बेशक ए अल्लाह इन जो मानियो बचाए मुतालिबा आलिम थी कारी थी अफसर थी। आमीन मुझे मौला करड़ा वार नोट बियो कोई अमल को नहीं। आमीन आमीन तुझे आलमन जो जुत्ते सिद्धू कलाए अगों भी डॉक्टर खां पुछम रोई पियो वेचारो डॉक्टर सही असांजो ॿियो कहिड़ो अमल आहे तव्हां आलमन जा हथ धोरायो था रब क़बूल करे। अल्लाह आमीन हे अल्लाह बीमारनि खे सिहत अता फरमा। वो असांजो भाउ इम्तियाज़ साहब अल्लाह उनखे सिहत अता। हे अल्लाह जिन भी ज़करिया वीचारे सां ताबन खे अकेलो आहे वीचारो पियो फिरंदो आहे मेणा सहंदो आहे ताना सहंदो आहे कि मेणा ॾींदा त छो जलसो रखियो अथई। अल्लाह सभु कुझु तुंहिंजे दीन लाइ बर्दाश्त कर। मुंहिंजा मौला ज़करिया जहिड़ा गाज़ी हर ॻोठ में आलिम घुराए एगो साउंड घुराए स्टेज उठाए तुंहिंजे तौहीद जा तराना। आमीन हे अल्लाह जेका मार्केट नई ठाही अथई अल्लाह इनखे आबाद कर। आमीन वापार सां आबाद फरमा हक़ीक़ी वापार सां आबाद। आमीन हे अल्लाह मदरसे जे तालिबन भी असां सां गॾु हथड़ा खयां थी। मुंहिंजा मौला वरी हुक्मरान सोचनि पिया असांजे मुल्क खे लॉकडाउन करण जे अल्लाह अल्लाह इन ज़ालिमनि जी नियतुनि खे दुरुस्त कर। हे अल्लाह ये क़ुरान जे पोयां लॉकडाउन में केॾी तबाही मईशत जी तबाही ॾियारी कमाइण वारा घरनि ते महदूद मां ख़ुदकशी कई पीउ ज़हर पी छॾियो बच्चनि जो रोअण बर्दाश्त ऐ अल्लाह ऐ ज़ईफ़नि जा मौला ऐ यतीमनि जा मौला ऐ बेकसनि जा मौला ये केॾो मजमो आयो आहे ये सभु तोॾे हथड़ा खणी वेठा रब साईं असांजे हथनि खे क़बूल अल्लाह मुल्क के फिरका वारी के तरफ जालिम धिक्कन पिया जेका ज़बान सिद्दीक़ ते भौंके थी फारूक आज़म ते भौंके थी सहाबा ते भौंके थी। मौला उन कुत्ते जे ज़बान खे छल छल उन जो ॻाल्हाइण बंदि कर उन खे लगाम दे। या अल्लाह न पूरी उम्मत में जज़्बो पैदा असां आले मोहम्मद जा भी नौकर असां साहबा जा भी नौकर सिद्दीक़ जा भी गुलाम फारूक आज़म जा गुलाम बेशक सोने उस्मान जा सवाब जी नियत सां शेयर कयो सवाब जी नियत सां ग्रुप में करबला जो नौकर। अल्लाह हेॾो वॾो मजमू लॉकडाउन खां पोइ हेॾो वॾो इज्तिमा बेशक ऐं करीम सभिनी जी हथड़नि खे क़बूल आमीन कंहिंजे बि हथनि खे ख़ाली न आमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद जिस्म मुहम्मद रूह मुहम्मद बलद मुहम्मद बिनासियत वजह वजीह मुहम्मद करीम मुहम्मद रहीम मुहम्मद शफीक मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम। मौला जेतिरो टाइम दुनिया में रहाई कलमे जे तंवार सां जॾहिं पाण ॾे घुराए रोड ते हुजूं अस्पताल में हुजूं जिथे भी हुजूं ज़बान ते पाक कलमो जारी फरमा। आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद। दोस्तों सब साथी वेठा हुजो सवाब जी नियत सां अॻिते शेयर कयो सवाब जी नियत सां 10 ग्रुपनि में ज़रूरु शेयर कयो सवाब जी नियत सां दोस्त शेयर कनि। वॾी महिरबानी दोस्तों वॾी महिरबानी तव्हां असांखे ॾिठो वॾी महिरबानी जेके दोस्त ॾिसनि पिया तमामु बहितरीनु जेके नाला नथो खणी था इंशाल्लाह सुभाणे या ॿिए टाइम ते तव्हां इंशाल्लाह लाइव ईंदासीं तमामु बहितरीनु प्यारा प्यारा दोस्तों सवाब जी नियत सां अॻिते शेयर कयो अलाह भलाई कंदो। अस्सलामु अलैकुम।